17 रबीउल अव्वल ते साईं रईस शाह नवाज़ खान मंगरियो साईं रईस ज़ाहिद खान मंगरियो साईं बादशाह महबूब मिठड़े जी दावत कई लख सलवात पढ़ाई थो मीलाद कयो थो सलवात पढ़ानी मीलाद ओ मौला रईस शाह नवाज़ खान मंगरियो साईं जो साईं रईस ज़ाहिद खान मंगरियो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहुद जबल जेडो लिखण कबूल फरमा ओ मौला ए करीम नबी सरदार जो वास्तो थी नबी सरदार जे नैणन जो वास्तो थी रईस शाह नवाज़ खान साईं मंगरियो साईं ते जेके भी मुश्किलातुन साईं ते साईं जे बचड़न ते रोज़ी ते उहे सब मुश्किलातूं क़यामत ताईं दूर फरमा हिनन जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं रईस साईं जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा ओ मौला रईस ज़ाहिद खान मंगरियो साईं के सेहत भी दे वडी खिजरी हयाती भी दे वडो ऑफिसर भी बना ऐं साईं जे सभिनी भाइरन के वडी हयाती अता फरमा साईं जे इन होटल ते रोज़गारन में बरकतूं अता फरमा ओ मौला अज जेके भी हिन दुआ में शरीक आहियूं अज असां सभिनी जो बेड़ो तार साईं गुलजार अली फुलपोटरो साईं के सेहत अता फरमा बाबा मोहम्मद साले कोराई साईं के सेहत ऐं वडी हयाती अता फरमा ओ मौला ए करीम फकीर अरबाब अली साईं के अल्लाह यार फुलपोटरो साईं के ऐं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा मां दिल जो गुजड़ियों गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब नबी साईं जो वास्तो थी रईस शाह नवाज़ साईं जे रईस ज़ाहिद साईं जे दिलनि जूं शरई जाज़ तमन्नाऊं सभई अॼु पूरियूं फरमा ओ मौला साईं फुलपोटरो साईं जंहिंजो हे टाका वेचारे के लॻा हिन खे सईद खान फुलपोटरो साईं के जल्दी सेहत अता फरमा जेके भी बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादन के औलाद अता फरमा बेरोज़गारन के रोज़ी अता फरमा सॼी दुनिया में सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि फ़लस्तीन में भी सलवातूं थियनि हर मोमिन सुन्नी शिया जे घर सलवातूं थियनि वलियुनि जे दरगाहनि ते सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचा महबूब जी उम्मत के फिरके वारियत खां बचा रईस शाह नवाज़ साईं जंहिंजे लाइ भी दुआ जे लाइ दिल में सोचनि था उन्हनि जा बच्चा घर आबाद फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे